हजरत मूसा कलीमुल्लाह जे दौर में भाइर पाण में अटकी पया। हिकड़े चयो त मुंहिंजी ज़मीन आ, ॿिए चयो त मुंहिंजी ज़मीन आ। फैसलो न पियो टुटे। माण्हुनि चयो अल्लाह जे नबी मूसा कलीमुल्लाह ॾे हलो। अल्लाह जे नबी वटाया। माण्हुनि चयो सही ॿई भाइर ॾी गाहन इएं कोन ठहंदा। ऐं सुहिणा कलीमुल्लाह अलॻि अलॻि हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधो। अल्लाह जो कलीम जलाल में अची वियो। पाण फरमायो कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो, मां अल्लाह जो नबी हां। अगर ही था चवनि त मुंहिंजी आ या मुंहिंजी आ, मां अल्लाह जो नबी आहियां। ज़मीन खां पुछंदुसि त ज़मीन पाण ॿुधाईंदी त मां हिन जी हां या हिन जी हां। दुनिया हैरत में पइजी वई। हे केड़ी अल्लाह जे नबी गाल करे छड़ी आ। ऐ मुंहिंजा दोस्तो अजीजो, अल्लाह जे सुहिणे नबी मूसा कलीमुल्लाह जी आ गाल ॿुधी करे सभई माण्हू हैरत में। अल्लाह जे नबी फरमायो हलो उन ज़मीन ते। जॾहिं उन ज़मीन जे टुकरे ते पहुता, हज़रत मूसा चयो ॾियो ख़बर केर तो वारसी करे। हिकड़े दाह कई अल्लाह जा नबी मुंहिंजी ज़मीन आ। ॿिए चयो न कूड़ थो हणे मुंहिंजी ज़मीन आ। अल्लाह जे नबी फरमायो ॿई परे हटी वञो। ॿई परे हटी वया। अल्लाह जे नबी ज़मीन ॾे निहारे चयो ऐं अल्लाह जी पैदा कयल ज़मीन तू ही जवाब ॾे। हिकड़ो भी दावा तुझी पियो करे, ॿियो भी दावा तुझी पियो करे। ॿिनी में सच्चो केरा? कन खोल मुंहिंजा नौजवान मुसलमान। ज़मीन अल्लाह जे हुक्म सां जवाब ॾिनो ऐं मुंहिंजा सुहिणा मूसा ॿई कूड़ा हन। ज़मीन छा जवाब ॾिनो त ॿई कूड़ा हन। अल्लाह जे नबी पुछो त कीअं ॿई कूड़ा हन? ज़मीन मां जवाब आयो ऐं अल्लाह जा नबी हे ॿई कोन हुया तॾहिं भी मां हुयसि। वरी ही ॿई हलिया वेंदा तॾहिं भी मां मौजूद हूंदसि। इन करे मां हिननि जी नाहियां। हे ॿई मुंहिंजा हल, हिननि खे मुंहुं में अचणो आ। चवीन वञी त दावा कूड़ी छॾे मुंहिंजे उन क़बर वारे काने जी हली तयारी कने। कूड़ी दावा न कर मुसलमान, या धोखे वारी दावा न कर। तुझो कुछ भी ना है, सब कुछ मुझे मालिक जो आ। ते जेको बन्ने के सेरी थो, बन्ने के न सेर। सिंधी में चवंदा हन त जेके न राह मां ढो न थियो न के कुढ़ी मां कुछ भी को न थींदो। जिरेबन एकड़न मां पूरी नथी थई, इन बन्ने जे कोरण मां कुछ को न थींदे। सीं बन्ने ते लपो रखंदो कर। सीं बनो मोकरो हुजे, एतरो मोकरो हुजे जो रस्तो बनजी वने। इंसान अचन वञन सुकून सां त उन्हनि जी दिल राज़ी थिए त मुंहिंजो रब भी राज़ी थिए। मदीने जो